बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। नाज़रीन, एक वधीक नई वीडियो सां गॾु अवांजो पंहिंजो मेज़बान क़ादिर बख्श कल्होड़ो अवां जे ख़िदमतुनि में हाज़िर आहे। नाज़रीन, अॼोकी वीडियो में हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जा तलाक़ बाबति फ़ैसिला अवां जी ख़िदमत में पेश कया वेंदा। उमेद करियूं था त तव्हां हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदो, जीअं अवां जो ईमान ताज़ो थिए ऐं अवां जी ॼाण में इज़ाफ़ो थिए। गॾोगॾु हिन वीडियो खे पंहिंजे मिटनि माइटनि ऐं प्यारनि दोस्तनि सां शेयर बि ज़रूरु कजो, जीअं इहा ॼाण उन्हनि ताईं बि पहुची सघे। दोस्तो, हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान कनि था त मां हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जे दौर में पंहिंजी घरवारीअ खे अहिड़े वक़्त में तलाक़ ॾिनी जॾहिं उहा हैज़ जी हालत में हुई। मुंहिंजे वालिद खे जॾहिं इहा ख़बर पई त हू हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी ख़िदमत में हाज़िर थियो ऐं खेनि समूरी हक़ीक़त बयान करे ॿुधायईं। इहो ॿुधी पाण सगूरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त अब्दुल्लाह खे चओ त रुजअत करे पंहिंजी ज़ाल खे हैज़ खां पाक हुजण ताईं पाण वटि रखे, उन खां पोइ ॿीहर हैज़ अचण ऐं पाक हुजण ताईं रोके रखे। तंहिंखां पोइ उन्हीअ जी मर्ज़ी आहे त उन्हीअ खे तलाक़ ॾे या पाण वटि रखे। ऐं फरमायाऊं त ऐं अल्लाह जो ही क़ौल त औरतुनि खे उन्हनि जी इद्दत मुताबिक़ तलाक़ ॾियो। हिकु दफ़े पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खे इतलाउ ॾिनो वियो त हिकु शख़्स पंहिंजी घरवारीअ खे हिक ई मजलिस में 3 दफ़ा तलाक़ूं ॾिनियूं आहिनि। पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी त जलाल में अची विया ऐं उथी बीही फरमायूं त छा अल्लाह जे किताब सां मज़ाक़ कई वञे थी, हालांकि अञा ताईं त आउं तव्हां वटि मौजूदु आहियां। इहो ॿुधी हिकु शख़्स उथियो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, हुकुम करियो त उन जो सिर धड़ खां जुदा करियां। रुकाना नाले हिकु शख़्स पंहिंजी ज़ाल सीमा खे तलाक़ ॾिनी। तलाक़ ॾियण खां पोइ हू हुज़ूर सरवर कायनात सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में वियो ऐं अर्ज़ु कयईं त या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, अल्लाह जो कसम, मुंहिंजो फ़क़ति हिकु तलाक़ ॾियण जो इरादो हो। इहो ॿुधी पाण करीमन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उहा औरत वापसि रुकाना जे हवाले कई, छाकाणि त उन्हीअ हिकु तलाक़ ॾियण जो इरादो कयो हो। हज़रत नाफ़े रज़ियल्लाहु ताला अन्हु बयान था कनि त हज़रत अब्दुल्लाह बिन उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां जॾहिं कोई शख़्स हैज़ वारी औरत खे तलाक़ ॾियण जे मुतलिक़ पुछा करे पियो त हज़रत अब्दुल्लाह रज़ियल्लाहु ताला अन्हु चवे पियो त जेकॾहिं तो पंहिंजी ज़ाल खे 1 या 2 तलाक़ूं ॾिनियूं आहिनि त तूं वरी रुजू करे सघीं थो, पर जेकॾहिं तूं 3 तलाक़ूं ॾेई चुको आहीं त पोइ उहा ज़ाल तुंहिंजे लाइ हराम आहे, छाकाणि त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन बि मूंखे अहिड़ो ई हुकुम ॾिनो हो। हाणे जॾहिं उहा औरत ॿिए मर्द सां निकाह करे ऐं उहो उन्हीअ खे रज़ा ख़ुशीअ सां तलाक़ ॾे त पोइ तूं उन्हीअ सां निकाह करे सघीं थो। फातिमा बिन्त क़ैस खे पंहिंजे मुड़ुस तलाक़ ॾेई छॾी। उहा तलाक़ बाइन हुई। तंहिंखां पोइ अम्र बिन हफ्स शहर ॾांहुं हलियो वियो ऐं हिकु वकील फातिमा ॾांहुं मोकिलियईं, जंहिंखे कुझु जव बि ॾिनाई। जॾहिं फातिमा वटि उहो वकील जवन समेत पहुतो त फातिमा खे ॾाढी मिठियां लॻी ऐं चयईं त मुंहिंजो को बि हक़ उन जे मथां न बणिबो। तंहिंखां पोइ फातिमा हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन जी दरबार में वई ऐं अर्ज़ु कयईं ऐं समूरी हक़ीक़त ॿुधायईं। इन्हीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त तुंहिंजे लाइ उन्हीअ जे मथां का बि ज़िम्मेवारी न आहे सवाइ वियम हुजण जी सूरत में। तंहिंखां पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन फरमायो त वञ ऐं उम्मे शरीक जे घर पंहिंजी इद्दत जा ॾींहं पूरा कर। तंहिंखां पोइ वरी फरमायाऊं त तुंहिंजो उते वञणु सही न आहे, छाकाणि त उम्मे शरीक वटि अक्सर करे मुंहिंजा असहाब वेंदा आहिनि। बहितर आहे त तूं उम्मे मखतूम जे घर में वञ ऐं पंहिंजी इद्दत जा ॾींहं उते पूरा कर, छाकाणि त हू अखियुनि खां नाबीन आहे ऐं तुंहिंजो वेझो माइट बि आहे। फातिमा बिन्त क़ैस उम्मे मखतूम जे घर हली वई ऐं पोइ जॾहिं उन्हीअ जी इद्दत जो वक़्तु पूरो थियो त हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन उन्हीअ जो निकाह उसामा बिन ज़ैद रज़ियल्लाहु ताला अन्हु सां कराए छॾियो। नाज़रीन, हिकु शख़्स पंहिंजी ज़ाल खे 3 तलाक़ूं ॾिनियूं। तलाक़ुनि मिलण खां पोइ उन्हीअ जी घरवारीअ ॿिए शख़्स सां निकाह करे छॾियो। तंहिंखां पोइ ॿिए मर्द उन्हीअ औरत खे बग़ैर हम बिस्तरीअ जे तलाक़ ॾेई छॾी। जॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जन खे इन्हीअ मुतलिक़ दरियाफ़्त कयो वियो त छा उहा औरत पंहिंजे अॻे मुड़ुस लाइ हलाल आहे? पाण करीम सल्लल्लाहु अलैहि व
आलिहि वसल्लम जन फरमायो त हरगिज़ न, जेसी ताईं उन्हीअ जो निकाह जंहिं ॿिए शख़्स सां निकाह थियो आहे उहो उन्हीअ सां हम बिस्तरी न करे, एसी ताईं उहा पहिरें मुड़ुस लाइ हराम आहे, यानी इहो उन्हीअ औरत सां निकाह नथो करे सघे। अबू सईद ख़ुदरी रज़ियल्लाहु ताला अन्हु जी भेण फरीआ बिन्त मालिक हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थी ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांजो ग़ुलाम भॼी वियो, मुंहिंजो मुड़ुस उन्हीअ खे ॻोल्हण लाइ निकितो, उन्हीअ ग़ुलाम मोकियो ताड़े मुंहिंजे मुड़ुस खे मारे छॾियो आहे। मुंहिंजे मुड़ुस पंहिंजे पोयां न कोई घर छॾियो आहे जिते आउं पंहिंजी रिहाइश इख्तियार करे सघां ऐं नई वरी एतिरी रक़म छॾी आहे जो पंहिंजो पेट पाले सघां। हाणे मुंहिंजे लाइ छा हुकुम आहे? छा पंहिंजे ख़ानदान ॾांहुं हली वञां? इहो ॿुधी रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त हाओ तूं पंहिंजे कुटुंब में हली वञ, ऐं पोइ फरमायाऊं त अए औरत पंहिंजे घर में रिहाइश इख्तियार कर एसी ताईं जो पंहिंजी इद्दत पूरी करीं। साबित बिन कैस जी घरवारी हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थी ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे साबित बिन कैस खां का बि शिकायत न आहे, उहो दीनदार ऐं अख़लाक़ वारो शख़्स आहे, उन्हीअ जे वर्ताउ खां आउं ख़ुशि आहियां, मगर मूंखे अंदेशो आहे त किथे मुस्लमान हूंदे पंहिंजे मुड़ुस जी नाशुक्री करियां, उन्हीअ जे अहसान खे विसारे छॾियां ऐं गुनाह जो कमु करे वियां। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हीअ औरत जो मतिलब समझी छॾियो ऐं पोइ फरमायाऊं त साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेको बाग़ तोखे हक़ महर में ॾिनो हो, छा तूं उन्हीअ खां दस्तबरदार थियण लाइ तयारु आहीं? उन्हीअ औरत चयो त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हाओ। तंहिंखां पोइ हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत साबित रज़ियल्लाहु ताला अन्हु खे हुकुम फरमायो त उन्हीअ खे तलाक ॾेई छॾ। तंहिंखां पोइ पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुकुम मुताबिक़ उन्हीअ खां अलहदगी इख्तियार कई। हिकु औरत हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी दरबार में हाज़िर थी ऐं अर्ज़ कयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे वेझो नथो अचे। जॾहिं औरत इहा शिकायत करे रही हुई त उन्हीअ जो मुड़ुसु बि उते अची निकितो। जॾहिं हुन उहे लफ़्ज़ पंहिंजे ज़ाल जे वातां ॿुधा त पोइ चयईं त या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहा औरत यानी मुंहिंजी ज़ाल निसोरो कूड़ थी हणे। जॾहिं आउं हिन जे वेझो अचां थो त हीअ टाल मटोल करे थी, उज़र ऐं बहाना मुंहिंजे अॻियां पेश करे थी। उन्हनि बहाननि जो मक़सदु हीअ आहे त हीअ मूंखां तलाक वठण थी चाहे ऐं पंहिंजे अॻे मुड़ुस ॾांहुं वञण थी चाहे। इन्हीअ ते हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो तरीक़ो बिल्कुलु ग़लति आहे। तूं तेसी ताईं तलाक नथो ॾेई सघीं जेसी ताईं तूं इन्हीअ जे वेझो यानी हम बिस्तरी नथो करीं। दोस्तों, ही हुआ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा तलाक बाबत कुछ फ़ैसला जेकी अवां जी ख़िदमत में पेश कयासूं। ईंदड़ वीडियो में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा कुछ ॿिया फ़ैसला बि अवां जे ख़िदमतुनि में पेश कया वेंदा। हिन सिलसिले खे इंशाअल्लाह जारी रखंदासीं। अवां खे अर्ज़ु इहो आहे त जेकॾहिं वीडियो आख़िर ताईं ॾिठी आहे त कमेंट्स में ज़रूरु ॿुधाइजो त हा अवां वीडियो आख़िर ताईं ॾिठी आहे, त जीअं असांखे ख़बर पवे त केतिरनि माण्हुनि जो इंट्रेस्ट आहे। अवां खे हिकु ॿियो अर्ज़ु त हिन वीडियो खे सवाब जी नियत सां पंहिंजे दोस्तनि ऐं मिटनि माइटनि सां शेयर ज़रूरु कजो। ईंदड़ वीडियो ताईं पंहिंजे मेज़बान क़ादिर बख़्श कल्होड़े खे ॾियो मोकल। अल्लाह वाही।